ही जेको चौथो ॾींहुं SSP घोटकी जेको आहे उन प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त ही गिरफ़्तार थियो आहे हमरा जेको बरकत लोंडा अलाए केरु आहे। सो बहरहाल उहो अरेस्ट कया आहिनि ऐं पोइ मोटरसाइकिल बि हथ थी वई आहे, पोइ हुन एतराफ़ बि कयो आहे। पोइ अॼु ज़िया लंझार उन जी कंटिन्यूटी में चयो त भई मुबारक हुजे ऐं पुलिस ॾाढो ज़बरदस्त कमु करे वरितो, करोड़ रुपयो बि हुनजे वारसनि खे ॾेई छॾियो, ठीकु आहे। पर सवाल $1 मिलियन जो ये रहिजी वियो त हू जेके बि ही हुआ हमरा बरकत लोंडो या अलिफ हो या ॿिए हो मुबैना तौर ते जेके बि हुआ, इन्हनि पंहिंजे मुंहुं अची छो मारे छॾियो नसरुल्ला गडाणी खे? मोटिव छा हो? कंहिंजी पछ ते मारियो, कंहिंजे चवण ते मारियो, उहो बि त कुझु हुननि ॿुधायो हूंदो न। त सरकार जेको आहे अगरि SSP जा पर सड़नि था उते घोटकी में वेही करे नालो खणण जा कंहिं भोतार जो, त सरकार जा पर त न सड़णु खपनि, सरकार त सरकार थींदी आहे। त सरकार त ॿुधाए न त हुननि जेके बि माण्हू मोटरसाइकिल ते 3 ॼणा आया ऐं नसरुल्ला खे शहीद कयूं, उहो त ठीकु आहे, तव्हां झले वरिता, हुननि एतराफ़ बि करे वरितो असां मारियो आहे, पर हुननि छो मारियो ऐं कंहिंजे चवण ते मारियो? कंहिंजे चवण ते मारियो ऐं पोइ ज़ाहिर छो मारियो? उहा ॻाल्हि नथा ॿुधाइनि, कोई बि न ॿुधाईं। हाणे उहा ॻाल्हि अगरि तव्हां नथा ॿुधायो त ही अहिड़ा कन्फेशनल स्टेटमेंट्स आहिनि। कानूनी तरह बि पाण सभु ॼाणूं था त पुलिस खे ॾिनल एतराफ़ी बयान जी का बि अहमियत न हूंदी आहे। कानूनी तरह कोर्ट में अदालत में जेको पुलिस जे आॾो तव्हां बासिंद को मुलज़िम जेको बयानु ॾिए थो हुनजी अदालत में का बि वैल्यू न हूंदी आहे। ऐं अगरि कंहिं बि माण्हू खे को भोतार, असां वटि त इहो रवाजु आम आहे त कंहिं बि भोतार खे चइबो आहे त बाबा तव्हां तूं फ़िकर न कर, तूं मुंहिंजो माण्हू आहीं, तूं वञी पेश पइजी वञे, ऐं हू वञी पेश पइजी वेंदा आहिनि। इहो रवायत असां वटि को त आउं नथो चाहियां त हिननि इहो ॾोह कयो आहे या न कयो आहे। ज़ाहिर हू पुलिस झलियो आहे, हुननि एतराफ़ी बयानु ॾिनो आहे, ज़रूरु कयो हूंदो, पर छो ऐं कंहिंजे चवण ते? इहा जेसिताईं ॻाल्हि नथी थिए तेसिताईं अगरि सिंध सरकार या सिंध पुलिस हिन केस खे वाइंड अप करे पई इहो चई करे त असां हू माण्हू 3 झले वरिता, असां करोड़ रुपयो ॾेई छॾियो, दैट मीन्स के सादिक पंहिंजो नसरुल्ला गडाणी जो किस्सो हाणे चैप्टर क्लोज़। ऐं सम्झां त चैप्टर क्लोज़ नथो थिए, छाकाणि त अगरि जंहिं भोतार या जंहिंजे बि चवण ते इहो थियो आहे, अगरि उस ताईं पेरा न वेंदा त इहो सुभाणे बि थी वेंदो, त वरी थींदो रहंदो। यस। सो हिकिड़ो दफ़ो भोतारनि खे ख़बर पवणु खपे त कंहिं बि बेगुनाह माण्हू खे, चाहे उहो साफ़ी हुजे या साफ़ी न हुजे, उनखे अगरि हीअं माराईंदा त इहे फबंदो कोन। ऐं थोरो घणो को कानून जी बालादस्ती थींदी ऐं हुन में बहरहाल ही, छाकाणि त प्रेशर एतिरो न त थी सघे थो त इहे माण्हू बि न झलजनि हा, पर प्रेशर एतिरो सवायो थी वियो जो हिननि जी उहो असां ॿारड़ी में चइबो आहे ॿांह ॾेई छॾी अथनि पुलिस खे। जी हा। हाणे पुलिस कहिड़ो वञी छापो हणी चवनि था त असां जियो फेंसिंग कई, फलाण कयो, इहो ॿांह ॾिबी आहे। बासर शख़्सियात जेके आहिनि पाण वञी ॿांह ॾींदा आहिनि त बाबा हाणे पुलिस वारनि खे त भई ही तव्हां ते बार पइजी वियो आहे, हे वठो। ऐं पोइ वरी सुभाणे कोर्टनि मां पोइ वरी जिरगा थींदा आहिनि, पोइ हिन जी फैमिली ते प्रेशर विझिबो, पोइ जीअं कहिड़ो जुखियो पंहिंजो नाज़िम जोखियो, पोइ ही फैमिलीज़ ते प्रेशर ईंदा आहिनि, पोइ आख़िर में जिरगा थींदा आहिनि, पोइ ठा थी वेंदो आहे। सो उमेदु कजे त हू जेके भोतार असुलु आहिनि पोयां नसरुल्ला गडाणी जे, उन्हनि खे वाइको कयो वेंदो।